एहसान जो तो मर्दन के दाढ़ी ॾेई सींगारियो। हबीब जा लफ़्ज़ ज़य्यन अर्रिजाल बिल्लिहा, ऐं मुंहिंजा मौला तो मर्दन खे दाढ़ी ॾेई सींगारियो आहे ऐं मर्द हो सींगार पंहिंजो पाण ख़तम थो करे छॾे। और मुंहिंजा भाउ मां तोखे अपील कंदोसां त मुंहिंजे महबूब पाक जी सुन्नत खां पुठीरो न थी, आका जी सुन्नत रख त मुंहिंजे हबीब जी झोली नसीब थी। सलात पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि नाईअ जे दुकान ते चढ़ियो। बाबा अस्सलामु अलैकुम। सही वालेकुम सलाम। अब तुंहिंजो नालो फलाणो आहे? के हा साईं। नाई आहे? के हा साईं। बायज़ीद बिस्तामी फरमाइनि था तोखे लख मुबारकूं हुजनि। बेचारो नाई वाइड़ो थी वियो। साईं छा ॾियूं? अबा रब तुंहिंजो त हज क़बूल कयो आहे, पर तुंहिंजे सदके रब 9 लख हाजिन जो बि हज क़बूल कयो आहे। नाईअ खे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। चवे थो क़िबला तो जहिड़ो बुज़ुर्ग मूंते ठठो नछो थो करे। मां त उम्रो कोन कयो आहे, मां त इहराम कोन ॿधो आहे, मां त हज ते वियो ई कोन आहियां, मां त काबतुल्लाह ॾिठो ई कोन्हे को। कीअं था तव्हां चओ त मुंहिंजो हज क़बूल आहे ऐं मुंहिंजे सदके 9 लख हाजिन जो हज क़बूल थियो आहे? मुंहिंजे मथां ठठो न कयो। बायज़ीद बिस्तामी हैरत में अची वियो आहे। सोचे सोचे बीही फरमाए थो अब्बा हज न कयो थी, भला को अमल कयो हूंदी, को हज जो इरादो कयो हूंदी, उहो त मूंखे ॿुधाए भला। हज न कयो थी, मां मञा थो तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी कान्हे। पोइ चयो तो हाओ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी, मूंखे अॼोके गुज़िरियल साल में हज जो इरादो हो, मां पैसा गॾु करे रखिया हा। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो पुटु जेको 8 सालनि जो आहे पाड़ेसरीअ जे घर मां रोईंदो आयो। मां पंहिंजे बच्चे खे झोलीअ में रखी चयो बच्चा छो थो रोई? चवे थो बाबा मां चाचे जे घर पाड़ेसरी वटि वियो हुयुसि। मुंहिंजे चाचे पंहिंजे घर में गोश्त रधो हो। मूं पंहिंजे चाचे खां बूटी घुरी ॿार हुउसि। मुंहिंजे चाचे मूंखे कोन बूटी ॾिनी। मूंखे चई बाबा तुंहिंजे लाइ हलाल न आहे, मूंखे घर मां कढी छॾियो अथई। मूंखे हैरत लॻी आहे त पाड़ेसरी भला छा बूटी गोश्त ॾिए मूंखे नथो ॾे। इन जे करे मूंखे ॾुख थी पियो आहे। ओ नाई तो चए साईं मूंखे कावड़ आई, मां हली वञी पंहिंजे पाड़ेसरी खे सॾु कयो। तोखे शर्म न आयो, हया न आई? मुंहिंजे बच्चे खे गोश्त जे बूटीअ लाइ मोटाए छॾियो थी। मुंहिंजे बच्चे खे हथ ते बूटी तॾई छॾी आहे। मुंहिंजे 8 सालनि जे नीगर खे रोआरियो थी। ओ बायज़ीद बिस्तामी जमल मां इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे पाड़ेसरी रोई ॾिनो। चई अदा मुंहिंजे लाइ हलाल हो, तुंहिंजे पुट लाइ हराम हो। अॼु 3 ॾिहाड़ा थिया हल फाके ते बुख ते वेठा हूं, को ॾियण लाइ तयारु कोन्हे। मिसकीनी हाल आहे, बच्चा पे बुख मां झंगल मां मुर्दार जो गोश्त खणी आयो आहियां। अल्लाह क़ुरान में चयो आहे त जान बचाइण लाइ मुर्दार बि खाओ। मां मुर्दार जे बचन खे पे खारायो त मुंहिंजा बच्चा बुखा हल, पर तूं अमीर माण्हू आहे, तुंहिंजे बच्चे जे लाइ हलाल कोन हो, इन जे करे मां कोन ॾिनो आहे। ओ बायज़ीद बिस्तामी मूंखे हया थियो त मां हज जा पैसा गॾु कया हल। मुंहिंजो पाड़ेसरी भाउ बुख थो मरे, हराम थो खाए। मां उन खां माफ़ी वरिती। उहे हज जा पैसा खणी सभु फी सबीलिल्लाह उन ग़रीब खे ॾेई छॾिया अथमि। मां हज कोन कयो आहे। बायज़ीद बिस्तामी फरमाए थो इहो ई तुंहिंजो ख़ैर क़बूल थियो आहे जो रब तोखे हज जो बि सवाब अता कयो आहे, पर 9 लख हाजिन जो बि तुंहिंजे सदके हज क़बूल थियो। समझ में ॻाल्हि आई? राय ॻाल्हि त कॾहिं कॾहिं त 9 लख जो बि हज क़बूल। चओ हज क़बूल। मुला तो चवे त मुंहिंजा 9 हज आहिनि। अरे 9 लख तरजी विया, तूं 9 हजनि वारो छा कंदे? मुझे महबूब करीम सां मुक़ाबले करण जे लाइ वरी दलील थो ॾे, हुजतूं थो पाए। हा नबी से हिकिड़ो हज कयो, मां न कयां। तुॾी मरे शर्म अचणु खपेसि। मां तॾहिं त चवंदो आहियां न त वञी राम राम कयो, वञी वाह गुरू कयो, वञी हरि राम कयो। तव्हांजो कलमे सां छा? कलमो उहो पढ़े जंहिंजो अक़ीदो आहे त मुंहिंजो मुहम्मद बेअयब। छा चवे त मुंहिंजो अरबी
जेही आते ही तब बानी बारो चल जी हुजत हो त पुनहलसा मुंह कमीनिया के ही असल आर्य जा मजे पले आओ पे पूजा पाइन पेरन में तहना जुती अभी जेही वो विसारे बेही तन के जन खे आओ की रहा मुझो हबीब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जते आयो कहिड़े हज्जते हज्जतुल वदा विदा न चओ वदा वाव खे महबूबन करीमन आखिरी हज अदा कयो आहे हबीब जी ज़ात बाबरकात हज कनि था पिया अल्लाह पाक जो हबीब जमल अरफात जे मैदान में आयो आहे जबल रहमत ते बीठो आहे उम्मत जे आॾो मुस्तफ़ा ख़ुतबो पढ़ियो आहे हुन ख़ुतबे पढ़ण जे दौरान दुआऊं घुरी फारग थिया अल्लाह पाक या आयत नाज़िल कई अल यौम याद आहे विसरी वियो आयत लथी अल यौम अज कहिड़े दिहाड़े जो हज्जतुल वदा वारे टाइम ते आखिरी हज अदा करण वारे टाइम ते और अब तो चे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अज मां रब करीम तहां जो दीन मुकम्मल करे छॾियो आहे मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 23 साल ज़िंदगीअ जो मक़सद जो हल थी वियो आहे हबीब खे एतिरी त ख़ुशी आहे जो उन ख़ुशीअ में मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी जे अखियुनि जा ॻोढ़ा वही पिया कॾहिं ग़म में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं ख़ुशीअ में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं सूर दर्द में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं फिराक में ॻोढ़ा वहंदा आहिनि ॻोढ़नि वहण जो जुदा जुदा क़िस्म आलमन सगुरनि ॿुधायो आहे त ख़ुशीअ जा ॻोढ़ा थधा हूंदा आहिनि ग़म जा ॻोढ़ा गरम हूंदा आहिनि इश्क वारा ॻोढ़ा वात में पवंदा त खटा नज़र ईंदा आहिनि हर हिक जो ज़ाइक़ो जुदारो हूंदो आहे अॼु महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां लुड़क वहनि था सिद्दीक मौजूद आहे फारूक मौजूद आहे हज़रत उस्मान मौजूद आहे हैदर करार मौजूद आहे महबूब खे अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह अॼु त ख़ुदा जे रहमत जी जाइ आहे रोवण जी जाइ त कान्हे का पाण फरमाइनि था मां मुहम्मद ख़ुशीअ में थो रोवां अल्लाह पाक जे रहमत जे ॾिहारे रोई रहियो आहियां मां शुक्राना बजा थो कयां जो रब थो चए त मां तव्हांजो दीन मुकम्मिल कयो सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अज तव्हांजो दीन मुकम्मिल आहे कहिड़े ॾिहाड़े जो अरफात वारे ॾिहाड़े कहिड़ो ॾिहाड़ो हज्जतुल वदा वारो ॾिहाड़ो उन वदा वारे ॾिहाड़े हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह ताला इस्लाम खे दीन खे मुकम्मिल फरमाए थो छॾे पियो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि दीन मुकम्मिल कयो मां तव्हांखे ॿुधायां त 3 ॻाल्हियूं आहिनि उन मां हिकिड़ी ॻाल्हि पूरी थी त असांजो दीन मुकम्मिल आहे चओ असांजो दीन उन जो सबूत ही क़ुरान असांजे दीन जे तकमील जे लाइ असां वटि सर्टिफिकेट क़ुरान या दीन नाक़िस आहे ॻाल्हायो मुकम्मिल हाणे दीन मुकम्मिल थी चुको उन दीन जे तकमील जे लाइ अल्लाह ताला असांखे सर्टिफिकेट ऐं सनद क़ुरान ॾिनो उहो क़ुरान हबीब करीम जी ज़ात बाबरकात उम्मत जे हवाले कयो जेको क़ुरान अॼु असांजे आॾो मौजूदु आहे क़यामत ताईं उहो क़ुरान असांजी रहबरी कंदो असांजो दीन मुकम्मिल चओ असांजो दीन हाणे दीन जंहिंखे अल्लाह ॾिनो ऐं जंहिंजो दीन मुकम्मिल थियो उन महबूब खां बि पुछऊं त सोहणा तूं दीन जे लाइ दीन वारनि जे लाइ छा थो चवे ॿुधायां इजाज़त ॾियो त ॿुधायां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो तव्हांखे पोइ ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि ॿुधो मुझे आका व मौला
हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था वल्लाह यो लफ्ज़ कसम जो आ उलमा जी जमात वेठी आ नबी से फरमाया तो मुखे अल्लाह जो कसम आ कहजो केर थो चवे कसम मां खणा जो तव्हां खे शक हूंदो अलाए सच थो चवे या कूड़ कसम खणंदुसि त पोइ भरवसो ईंदो या को ॿियो मुल्ला मौलवी कसम खणे जो माण्हू शक कनि त सच थो चवे या कूड़ थो चवे महबूब जे असहाबनि खे पक हुई चओ महबूब जे गुलामनि खे पोइ जॾहिं पक ही त पक वारनि जे आॾो साईं थो कसम खणे पाण करीमनि खे ख़बर त जेके ॿुधनि था से त शक कोन कंदा पर मुंहिंजी हदीस क़यामत ताईं दीन मुकम्मल क़यामत ताईं हूंदा अहिड़ा बेईमान पैदा थींदा जेके उल्टियूं सिधियूं फतवाऊं ॾींदा मां उन्हनि जी तरदीद करे थो वञा वल्लाह मां अख़फ़ा अलैकुम शिर्क वला कुफ्र मां मुहम्मद अरबीअ खे रब जो कसम आ त मूंखे पक्का त मुंहिंजी उम्मत न को काफ़िर थींदी न का मुंहिंजी उम्मत मुशरिक थींदी मुंहिंजी उम्मत न का काफ़िर थींदी न का मुंहिंजी उम्मत मुशरिक थींदी ऐं पाण फरमाइनि था वल्लाह मूंखे अल्लाह जो कसम आहे हाणे तूं पंहिंजे रब खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधा महबूब जो फरमान कूड़ो थींदो कुरान थो चवे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब थो चए मुंहिंजो हबीब पंहिंजे ख्वाहिश सां कोन ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो हबीब जो कुझु बि ॻाल्हाईंदो आहे उहो मां रब जो वही हूंदो आहे जॾहिं अल्लाह जे वही मुताबिक़ महबूब ॻाल्हाए वरी कसम खणी ख़ुदा जो चवे त मुंहिंजी उम्मत मुशरिक कान थींदी ऐं मुल्ला चवे त मुशरिक 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 यारी वारो मुशरिक पीरान पीर जो मुरीद मुशरिक मिलाद करण वारो मुशरिक या अली करण वारो मुशरिक इल्म ग़ैब मञण वारो मुशरिक हाज़िर नाज़िर मञण वारो मुशरिक नबीअ खे नूर चवण वारो मुशरिक नबी पाक जे ज़ात बाबरकात खे परे खां सॾु करण वारो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह चवण वारो मुशरिक आज़ान खां अॻु में कल्म सलात पढ़ण वारो मुशरिक ओ मुंहिंजा दाती हो चाली हो करण वारो मुशरिक टीजे करण वारो मुशरिक आज़ान ते क़ब्र ॾियण वारो मुशरिक जनाज़े जे नमाज़ खां पोइ दुआ घुरण वारो मुशरिक अलाह हाज़िर क़यास अची शिरक शुरू थियो आहे जो मुंहिंजा अदा सॼो मुल्क बाज़ारूं शिरक सां भरियूं पयूं आहिनि मदीने जो ताजदार फरमाए त मुंहिंजा उम्मती मुशरिक नाहिनि 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 ऐं हे मुल्ला चवे त मुशरिक 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 हाणे तूं पंहिंजे ईमान खां फ़ैसिलो ॾे त मुल्लो सचो या मुहम्मद मिठो सचो थोरे थोरे ते शिरक मुल्ला तो शिरक सम्झो ई कोन्हे को शिरक जी माना हिन कहिड़ी सम्झी आहे त शिरक छा खे चइजे शिरक न खे चइजे ही था चवनि ला इलाहा इल्लल्लाह हिन जो हिकिड़ो वॾो मौलवी पियो तक़रीर करे ला इलाहा इल्लल्लाह माना थो करे को पीरान पीर कोन्हे को दस्तगीर कोन्हे को बेड़े ताड़ वारो कोन्हे को मुश्किल कुशा कोन्हे को धीउ पुट ॾियण वारो कोन्हे को शाफी चुफारसी कोन्हे ला इलाहा इल्लल्लाह जी माना पियो करे ओ मुंहिंजा दड़ा मुंहिंजा भाउ मां तो तव्हां तो त हिननि खां त मके जा मुशरिक बि चङा असांजे नज़र में गंदा हा पर जेकॾहिं मके जे मुशरिकनि खे ऐं हिननि महाबिल खे ताराज़ी में विझिजे त हे मके जे मुशरिकनि खां बि बदतर बुछड़ा कीअं मां तव्हांखे ख़ुदा जो क़ुरान खोले हाणे ॿुधायां